अम्मा फातिमा ज़ैन के सुमारे छापई पढ़े यासीन वल कुरानिल हकीम। यासीन पूरी पई थे अर्रहमान थकलो दर्द मां सुभान अल्लाह न थो करे सुथरी जान मां भी न छड़ींदो मां। अर्रहमान अल्लमल कुरान एड़ियों मेरियों गाड़ों अचन पींगे में सुमारे लोली भी कुरान बोली भी जो झोली भी। हजरत हसन हुसैन बई भार नंढड़ा उस्ताद वठाया सबक वठण उस्ताद जो जे अलिफ बे ते हेदा जन अलिफ लाम मीम इश्क सवाल बैठे असहाबा जो कुरान सा अबे जो प्यार कुरान सा बच्चन जो प्यार कुरान सा नाने जो प्यार कुरान सा डोटन जो प्यार कुरान सा अम्मा जो प्यार कुरान सा जो बच्चन जो प्यार कुरान। पेरियों पारो पढ़ियो उस्ताद जे अलिफ बे ते बियो पारो सयकूल सुफाहा सुभान अल्लाह कर। उस्ताद जे अलिफ बे ते पियो पारो तिलकर रसूल फज़लना बाज़म अला बाज़। उस्ताद जे अलिफ बे ते जे लन तनालुल बिर हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। उस्ताद तो जे अलिफ बे ते जे वल मोहसनात हेरे मारे कंदे वल मोहसनात मिनन निसा। उस्ताद तो जे अलिफ बे ते जे ला युहिब्बुल्लाहुल जार बिस्सूइ मिनल कौल शाहू पारो पूरो क्यों। उस्ताद तो जे अलिफ बे ते जे वइज़ा समिउ मा उनज़िला इलर रसूल तरा आयुनम तफीज़ु मिनद दम मिम्मा अरफू मिनल हक़ यक़ूलून रब्बना आमन्ना फक्तुबना मा शाहिदीन। सत्तर सिपारा हेरे हसन हुसैन कुरान जा पढ़िया। उस्ताद तो जे शहजादा जो तो खबर कुरान पढ़न आया हो कि न पढ़ाण आया हो के उस्ताद यो सत्तर सिपारा कुरान मिठी अम्मा जे झोल में कुरान या तू गालियों ही पंजू करे हे मथे ते कुरान आल बेतन वट औ असाबन वट हुयो ही कुरान चाहो कुरान बिलाल तलवारियत तभी पियो पढ़े कुल हुवल्लाहु अहद मारा जो मिलन भी अहद सदको सुने हुसैन तो मां वन्या हसन तो वन्या जो बिली के शहादत जी मंजिल मिली जान दिनऊ न कुरान छजो न नाने जो दीन। नबी साहबो ये मुझी चादर ढकायो इन न्याणीअ के साईं काफर जी न्याणी आ तवां जे चादर मुबारक जो जिक्र कुरान में आ पढ़ा नथो गालाए कंध धोणे ज़बान कादे कई थी। या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर। साईं तवां जे चादर मुबारक जो जिक्र अदा उठाए ना अदे के ना उठा हाली कुरान बुध बेली कचारन के छड अलाई किया कुदरत तांगे हिते आंदो आ न त इन मल भी होटल ते पीणीअ जा सूटा छिकींदा वातड़ों दूहों नासन मो जणो रेल जे मिशन के बाह लगी आ पर अल्लाह राजी थियो थी अज उते विहारियो थई जाते रहमत जो मींह। नबी ज़ैन फरमायो कंजी भी न्याणी आ हिन के मुंजी चादर ढकाए छडियोस आहे त न्याणी। हाँ पैगंबर तुझी इज्जत करण न्याणिन जी
पंज न्यानिन जी त इज्जत पर परावन जी भी इज्जत असां के वो नबी मिलियो आ जेको पंजन लाए भी रहमत चौ परावन लाए भी नबी रहमत क्यों कुरान रहमत वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मुमिनीन। कुरान शफात भी आ रहमत भी कंहिंजे लाइ जो मुमिनन जे लाइ। कुए लधी हरीड़ वो चई तो मां पसारी हाँ अज जैखों पुछ तो मां मोमिन हाँ करे गैरन जा सजदा करे कब्रन जा सजदा करे मरी वेलन जा सजदा करे वणन जा सजदा के तो मोमिन ना मोमिन उहे थी जेके झुकंदा त जो रब जे दर जे आड़ कहंदे आडो 2016 में मां हज ते वयम ज़ियारत तवाफ पूरी कम भायरा उन्हनि भी तवाफ पूरो कयो हाने नफल पिया पढ़न हेडे गंदी जाए बई भायर बई काबतुल्लाह जी जमीन बई सजदे में विया एक उथियो बियो उथियो ही न सिर सजदे में काबतुल्लाह जेड़ी जमीन उते जो ते जवान जो दम परवाज थियो मौत इहो थी जो सिर सजदे में हुजे हेडो दम परवाज थी। किन्नो थी न मरो जानी थी न मरो शराबी थी न मरो व्याजी थी न मरो शिरक कंदे न मरो जुल्म कंदे न मरो फिराट कंदे न मरो धारा हणंदे न मरो मरे तो वला तमूतुन। कुरान तो बुधाए कुरान हिन जे करे जी अज दुबर में गडूं हथ हथ में हुंदो जन्नत में इए गड हुंदा ॾाढा मीन चओ वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून। ये दो न मरो न मरो मरो तो मुसलमान थी मरो मर्द कलमे सां मरो। अर्ज करण आयो कुरान भी रहमत नबी भी रहमत जो न्याणी भी रहमत। अज न्याणियूं वणन न थियूं अच्छा मथा थी या विहारे छॾियूं चई पुट खे न पढ़णा मर्ज़ी ते सींध जो डंडो त ॾेई न्याणी वेचारी निमाण नेण साईं खे हेॾो जो पखे ते साईं हेॾो हवा लगी निमाना नेण खणी अबे रेडी न्यारी हेरे तके अस्पताल में अबो बीमार थियो हेडे खणी आयो से 4 पुट डॉक्टर के चयूं बाबे जी दिस तबीयत छा चयूं तांजे बाबे जा गुर्दा खत्म ता पुटन मां हिक गुर्दो दे पीउ के हिक हिक पुट थी निकरंदो हो कुल भजिया। अरे न्याणीअ के खबर पई उतों गंढे लटड़न जी बदी आई आ डॉक्टर के चई डॉक्टर बाहर दम जा लिया विया हे मुझो अबो आ मां अबे के गुर्दो दीनम मां के जान प्यारी नाए अबो प्यारो जालमा न्या धीर न थियो मनी पुटड़े पुट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हेरे कंडे कमरे में वेठान दरवाजो बंद करे रब के प्यारी जान उम्मत ला दुआयूं प्या घुरन। अबू बकर सिद्दीक दरवाजो खोलियो दरवाजो खड़काई दरवाजो न खोलियो। उमर फारूक आयो दरवाजो खड़काई दरवाजो न खोलियो। हेरे कंडे सलमान फारसी बड़ो सहाबी आयो दरवाजो खड़काई न खोलियो। हाने पान में सलाह क्यों दरवाजो नबी सैयन न था खोलन हाने किया कयूं वो सलाह करे मशवरो करे अम्मा फातिमा दे पैगाम मोकलियो। अम्मा फातिमा नबी सैये दरवाजे ते आई दरवाजो खड़काई बाबा मां तवां जी न्याणी आई आ फातिमा
तवाजे दरवाजे ते बीठी आ दरवाजो खोलियो नबी सही उठी आया पान दरवाजो खोलियो ताऊं नबी सही वट अम्मा फातिमा आई उठी करे निड़ ते चुमी दई बोसो नींदा फरमाइंदा फातिमा मुझे जिगर जो टुकड़ो आ इनके मां अबो मोहम्मद दिसंदो आ मुझा दुख लई वेला ये दी न्याणियों पुट साले ना है परे कर न्याणी चौ रहमत सुभान अल्लाह चौड़ा जा अरे मानी न्याणी बजाए दई ये मिट्टी कपड़न के लगाई तो कपड़ा साफ न्याणी कराई हेडे तक कपड़ा इस्त्री करे भी न्याणी दई मानी भी वक्त देखनी अजी न्याणी दई जे घर को बाहर आए पुट के तू यादी कोने न्याणी जी तर में दी दी दुआयूं थी कराई ओ अल्लाह अल्लाह मुझो बाबू तुझे हवाले थी इन जी हिफाजत कर हुजूर जो जमानो आ हिकड़ी न्याणी आ मुर्सुन जो लड़ाई में आ अबो बीमार थी पियो दस न्यापो विस अबो बीमार थी के मां मुर्स जे इजाजत को सवार नहीं दस वरी चऊं अबो मौत जे करीब थी के मुर्स जे इजाजत को सवार नहीं दस वरी चऊं अबो मरी वई के शरीयत जो मालिक रहमतुल्लाह आलमीन यो हुजूर जो जमानो आ नबी मोकल दे तईंदस न त नहीं पोया सुभान अल्लाह डरिया नबी ज़ंगे बुधायूं साईं ही न्याणी आ अबो मरियो दस मुर्स लड़ाई में कहती रहमतुल्लाह आलमीन इजाजत दे हे लफ्ज बुझ जाए हेरे कन्ने छड़ पंजू कचारियूं नबी सही चयो मां भी मोकल न थो ॾेई सघां कायनात जो सरदार फरमायूं पर न्याणी अबे जो दीदार कियां करे उन जे बाबे जी खट खणाए जिदर जे अंदरों न्याणीअ जे रखरायूं न्याणीअ कफन खोलियो आ खोले करे मुंह मथे करे दुआ थी करे अए मुंहिंजा रब अए मुंहिंजा अल्लाह अल्लाह मां पंहिंजे मुर्स जी लज रखी तमा मुझे बाबे जी लज तू रख जाए अल्लाह मुझे अबे के जन्नत में जाए दी न्याणी दर्द में दुआ कई दुआ घुरी न्याणी जी दुआ कबूल थी वई जिब्रील आयो नबी से के कन मुबारक में जई वाह जो न्याणी दुआ घुरी आ दुआ कबूल थी वई आ न्याणी जी इन जे अबे जे ला जन्नत जो फैसलो थी कुरान रहमत न्याणी रहमत नबी रहमत मेहमान जो रहमत मेहमान इंदो अन्या गोठन में इज्जत आए बाकी शहर में प्याली चाह जी पियारे अंदर साड़े होटल तो चौंदा सी आखिरी लारी थी जड़ी पो ऋण में न रात पईजी वने अन्या गोठन में विहारींदा रहाईंदा मानियूं खिदमता मखण भाजियूं खाइंदे मानी को मेहमान अचई वटी में बबूटियूं एक बटालू और रस जने ओका पाड़ पट जई जत दबिया ये कम थी हया कर जो मेहमान रहमत इब्राहिम नबी दे मेहमान आया मलाइक ने सुम होया मलाइक मानू जे सूरत में मेहमान थी आया हजरत इब्राहिम गाबो कुठो बूटियूं भुनी तैयार करे जी अगियों रखे तरी त हजरत खलील सा रब जो पान दोस्ती रखी जो बीमारी भी रहमत आखिरी लफ्ज साईं भी आयो आ सजो डी शहीदन की तारीफ कजे क्यों न खुटंदी शहीद वडे शान वारान हेरे तक बदर जा शहीद ओद जा शहीद करबला जा शहीद सब शहीद जो शान वारा हेरे तक 18 जुल्हज ते हजरत उस्मान जी शहादत थी आ कुरान पढ़दे शहीद थियो आ पीरी महरम ते हजरत उमर जी शहादत थी आ मारे कंडे 10 महरम ते हजरत हुसैन जी शहादत थी आ
सदको वञा सोने हुसैन तूं हेरे तक न बचन ते नजर न बीबिन ते नजर न वतन ते नजर न मानिय ते नजर न पाणीअ ते नजर हज़रत हुसैन जी बिन शयुनि ते नजर आई हिकु निमाज़ ते ॿियो शहादत ते चई त सिर सजदे में हुजे धकु लगे शहीद थी जन्नत दे पो वञा अवल दीदार क्या रब जो नबी साईं हसन हुसैन के हेरे तक जन्नत जी बिशारत दई छड़ी जन्नत भी मिली वही पर हुनन जी जन्नत ते नजर न आई जो शहादत ते नजर आई अल्लाह सभिनी के शहादत जो मौत दे आमीन जो ॾाढा पंजो जो बीमारी भी रहमत हज़रत मूसा चयो आखिरी लफ्ज़ छो तो बीमार करेन रब जे मूसा सजी दुनिया के ॾिठो आसमान ज़मीनूं जबल वण टिण सिज चंड सितारा घर वारियूं औलाद पर मां रब के न ॾिठऊं ॼणा कुछ न ॾिठऊं मौत जो अल्लाह जे मुलाकात जो ज़रियो काफर चवंदो न मरा मुझो नबी तो फरमाए मोमिन चवंदो मरा ये मौत पुल या टपा पार थिया त रब सां मिला साईं बो बीमार छो तो करेन के हिन करे जवानी जो खून गीता नोटन सां भरियल जवानी में हलदा किया न थी खबर ये टोपी निरते ओ ही पंजर जेडी बीणी वात में हाँ घुमदो हीअं जंहिं पोइ मूसा मांखे विसारींदान पोइ मां बिस्तरे ते सुम्हारींदो आहिनि वरी हेॾे पासो फेरे मांखे यादि कंदा हेॾे पासो फेरे मांखे यादि कंदा ओ अल्लाह कॾहिं उथारीने रब रहम कर कलीम पोइ मांखे छॾींदा आहिनि पोइ मांखे रहम ईंदो आहे वरी उथारे घुमाईंदो आहिनि छो त पैदा जो मां कयो तव्हां रब याद ही कोने से जरी घट ते पियो आ पो कूका हेदे भी दाह हेदे भी रडियूं रब कदी उथारीने तंजे करे नबी रहमत कुरान रहमत न्याणी रहमत बीमारी रहमत हेरे कंडो माडे मेहमान रहमत हेरी दिल खुश थिया अदे शाहनवाज जलसो करायो हेरी दिल खुश थिया जमात दर सुके दी आया छिके आयो आ कुरान अज सुबह 10 बजे मां मोबाइल खोलींदो आ रात जो बंद अना मोबाइल खोलियम सुबह जो नमाज पढ़ी वरी सुमी पेनो आ वरी तिलावत करनो आ कुरान जी अना खोलियम त दे शाहनवाज गलायो जे तुझो नंबर न पियो लगे मेहरबानी कर मजो में आईंदुम हे तां जो जलसो असां जो पंजो आ मौलाना मोहम्मद ईसा साहब मां ई समझदाऊं जना है पंजो जलसो आ इंशाअल्लाह ये हित गडऊं जो जन्नत में भी ई गड हुंदा से वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।